ईरानी सदर इब्राहिम रईसी जी आख़िरी रस्मुनि जी अदायगी जो सिलसिलो अॼु तबरेज़ खां शुरू थींदो। आख़िरी रस्मुनि बाबति तबरेज़, कुम, तेहरान, बिजंत ऐं मशहद में जुलूस बरामद कया वेंदा। तबरेज़ मां समूरा मरह कुम आंदा वेंदा। ताज़ियती तक़रीब शाम जो 4 वॻे थींदी। तेहरान में आख़िरी रस्मूं सुभाणे सुबुह जो 9 वॻे अदा कयूं वेंदियूं। ईरानी सदर समेत ॿियनि जी जनाज़ निमाज़ सुभाणे तेहरान में अदा कई वेंदी। सदर रईसी जी जनाज़ निमाज़ सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई पढ़ाईंदो। सदर रईसी जी तदफीन ख़मीस ॾींहुं मशहद में कई वेंदी। आयतुल्लाह रईसी जी तदफीन इमाम अली रज़ा रज़े जे रोज़े ते अङण में कई वेंदी। ईरान जे उबूरी सदर मोहम्मद मुख़बर सदारती चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे छॾियो। ईरान जे उबूरी सदर मोहम्मद मुख़बर जी सदारत हेठि आला सतही इजलास पार्लियामेंट जे स्पीकर ऐं अदलिया जे सरबराहनि जी शिरकत। ईरान में सदारती चूंडूं 28 जून ते करण जो फ़ैसिलो। सदारती उम्मीदवारनि जी रजिस्ट्रेशन 3 मई खां 3 जून ताईं कई वेंदी। चूंड मुहिम 12 खां 27 जून ताईं हलाई वेंदी। हेलीकॉप्टर हादसो ईरानी आर्मी चीफ जांच कमेटी जोड़े छॾी। जांच कमेटी ब्रिगेडियर अली अब्दुल हई जी सरबराही में जोड़ी वई। ईरानी मीडिया मूजिब वाक़े जी जांच अवाम जे साम्हूं आंदी वेंदी। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी फ़ौतगी ते पाकिस्तान में सोग। सरकारी इमारतुनि ते क़ौमी झंडा निवियल। सिंध सरकार पारां बि सोग जो ऐलान। सिंध ऐं पंजाब हुकूमतनि यौम सोग जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया। ईरान हेलीकॉप्टर हादसे खां पोइ अमरीका खां मदद घुरी हुई। 45 साल पुराणो हेलीकॉप्टर ख़राब मौसम में इस्तेमालु करण वारे फ़ैसिले जी ज़िम्मेवार ईरानी हुकूमत आहे। ईरान ते मढ़ियल पाबंदियुनि लाइ बिल्कुलु माज़रत न कंदासीं। पाबंदियूं जारी रखियूं वेंदियूं। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त ईरानी हुकूमत पंहिंजा जहाज़ दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु कया। इब्राहिम रईसी जी वफ़ात खां पोइ नए सदर जी चूंड थींदी। हू ईरानी अवाम जी इंसानी हक़नि ऐं बुनियादी आज़ादी लाइ जिदोजहद जी हिमायत जो ऐलान कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। काबीना इजलास में ईरानी सदर रईसी जी शहादत ते ताज़ियती ठहराव मंज़ूर। इजलास में ईरानी सदर इब्राहिम रईसी खे भेटा पेश कई वई। वज़ीर आज़म चवे थो पूरे पाकिस्तानी क़ौम ईरान सां गॾु बीठल आहे। ईरानी सदर दौरे दौरान वापार ऐं सीड़पकारी ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। निगरान हुकुम जे दौर में कणक बरामद करण वारे स्कैंडल जी जांच मुकमल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जांच कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जी हिदायत ते नेशनल फूड सिक्योरिटी जा 4 ऑफिसर मुअत्तल। जांच रिपोर्ट में ज़िम्मेवार ऑफिसरनि ते नाक़िस रिथाबंदी ऐं ग़फ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो। रिपोर्ट में निगरान हुकुम जे कंहिं बि अहम ज़िम्मेवार ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश न कई वई। पाकिस्तान ऐं IMF विच में पॉलिसी सतह ते ॻाल्हियुनि जो ॿियो ॾींहुं। IMF जी टीम अॼु नाड़ी वज़ारत ऐं FPR अमलदार ॻाल्हियूं कंदा। IMF अख़्तियारियूं अॼु स्टेट बैंक ऐं पावर डिवीज़न जे अमलदारनि सां बि ॻाल्हियूं जारी रखंदा। पाकिस्तान जी मुआशी टीम IMF सां माइक्रो इकोनॉमिक फ्रेमवर्क शेयर करे छॾियो। सिंध असेंबली जे इजलास में अमन अमान बाबति बहस। सिंध असेंबली में गदागरी कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई जो ठहराव मंज़ूर। धाड़ियल हथियार फिटो करे पेश पवनि, न त खेनि इबरत जो निशान बणाईंदासीं। कचे में अमन अमान क़ाइमु कराइण हुकुम जी पहिरीं तरजीह आहे। कराची में भी सूरतयाल बेहतर थिए पई।
कुछ ज़िलनि में बदनाम धाड़ेलनि जा थाक आहिनि। सिंध जे हर टोल प्लाज़ा ते कैमराऊं लॻाईंदियूं आहिनि। कैमराउनि ज़रिए ॾोहारियुनि जी सुञाणप थींदी। गैर क़ानूनी तरसियल परॾेहिनि जी निशानदही जी ज़रूरत आहे। सिंध पुलिस वटि नफ़री घटि आहे। निगरान हुकूमत अहिड़नि माण्हुनि खे नफ़री ॾिनी जिन जी हयाती खे को बि ख़तरो न हो। जिन जी हयाती खे ख़तरो आहे रुॻो उन्हनि खे नफ़री ॾिनी वञे। इनाम याफ़्ता ॾोहारियुनि जो ख़ात्मो आणींदड़ ऑफिसरनि खे इनाम ॾिना वेंदा। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हाले जी ॾंड ते 6 किलोमीटर रोड ठाहिण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में SIFC जो इजलास में सूबाई वज़ीर नासिर शाह, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी ऐं ॿिया शरीक। मुराद अली शाह चवे थो सिंध हुकूमत सियाहत खे तरक़ी ॾियण लाइ क़दम खणी रही आहे। गोरखिल स्टेशन कींझर ऐं हाले जी ॾंड खे बहितरीन सियाहत हंधु बणाइणो आहे। कराची खां दादू ताईं गोरख एक्सप्रेस वे ठाहिण जी तजवीज़ ते बि करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत ग्रीन टूरिज़म सां गॾु सियाहती मागनि खे तरक़ी ॾियणु चाहे थी। सिंध सरकार पारां तालीमी इदारनि में मनशियात जी सप्लाई हर सूरत में रोकण जो ऐलान। तालीमी इदारनि में मासूम ॿारनि खे मनशियात जो आदी बणाए पियो वञे। मनशियात तालीमी इदारनि ताईं पहुची चुकी आहे। क्रिस्टल आइस इस्तेमाल कंदड़ मुआशरे लाइ आपघाती बमबार आहिनि। मनशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। मनशियात जी रोकथाम लाइ ऑपरेशन संजीदगी सां हली रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं धाड़ेलनि सां विढ़ण लाइ सिंध हुकूमत हथियार ख़रीद कंदी। सिंध पुलिस खे जल्द हथियार पहुचाया वेंदा। मुल्क में अॼु खां 27 मई ताईं मौसम गरम रहण जी अॻकथी। अॼु खां सिंध ऐं पंजाब जे अक्सर इलाइक़नि में गर्मी जी लहर जो इम्कान। 23 मई ताईं गर्मीपद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधी वेंदी। 23 खां 27 मई दौरान गर्मीपद 6 खां 8 डिग्री सेंटीग्रेड वधण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवण आहे त इस्लामाबाद, KPK, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलूचिस्तान में अॼु खां 27 मई ताईं गर्मीपद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। सिंध में गर्मी जी लहर वधण सबबि शहरी घरनि ताईं महदूद बाज़ारूं वीरान थियण लॻियूं। डोकरी ऐं मोहनजोदड़े में गर्मीपद 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। गर्मी वधण सबबि थधि शरबतनि वारे शयुनि जे वाक़े में वाधारो अची वियो। सिंध हुकूमत गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। सिंध में 1 जून खां 31 जुलाई ताईं गर्मी जूं मोकलूं हूंदियूं। नोटिफिकेशन मूजिबि सिंध जा समूरा सरकारी तोड़े प्राइवेट तालीमी इदारा बंदि रहंदा। किर्गिस्तान में फाथल पाकिस्तानी शागिर्दनि खे ॾह वापसि आणण जो सिलसिलो हलंदड़। वधीक ॿोॾामूं 349 शागिर्दनि खे खणी इस्लामाबाद ऐं लाहौर पहुची वियूं। पुरतशद्दुद वाक़िअनि खां पोइ केतिरा ई शागिर्द अञा ताईं बिश्केक में फाथल वारे सख़्तु परेशान। दोदापुर में बुढल शास्टा वटि हथियारबंदनि जो होटल ते हमिलो। बपोरियत भाइर क़तल, 2 ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि नादर ज़ाहिद दस्ती मारिजी विया। परवेज़ दस्ती ऐं वाटड़ू नूर मोहम्मद कटोहर ज़ख़्मी। मारिजी वलनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल।